सकरन लॻे ॻोठाणनि ने मीर खान लगारी खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी। एहतिजाजी रैली मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे प्रेस क्लब पहुती, जिते ॻोठाणनि सख़्तु एहतिजाज कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदनि ॻोठ में गैस बंदि थी वञे थी, जंहिं करे हू सख़्तु परेशानी खे मुंझण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त साणनि नाइंसाफ़ी बंदि करे नायल मैनेजर खे हटायो वञे। जेके नाइन नथा उन्हनि खे वञी ताला हणनि, असांजो उन्हनि सां डिफॉल्टरनि सां को बि तालो कोन्हे। असां डिफॉल्टरनि खे सपोर्ट न कंदासीं। असां हीअ जेके हिते वेठा आहियूं, असां पंहिंजा जाइज़ मुतालबो खणी आया आहियूं। राति बाज़ार टाइम ते गैस ॾियो, ॿी सूरत में हिते ई वेठा हूंदासीं। केतिरी लोड शेडिंग आहे, कहिड़े टाइम ते तव्हांजो कोन अचे? बाज़ार टाइम ते मुकमल लोड शेडिंग आहे, सरे बराबरि गैस न आहे। 12 बजे ओवर टाइम गैस अचे थो, जेको असांजे कंहिं कम जो कोन्हे। असांखे मुकमल ॻोठाणनि घुर कई त सकरन जे पूरे नायल गैस इंतज़ामिया खे हटाए ईमानदार ऑफिसर लॻाए संदन बेचैनी ख़त्म कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।